फरमाया अनल हाशिर युहशरुन्नास अला कदमैया। नबी अलैहिस्सलाम फरमाया हाशिर आया अल्लाह से मुझे सिफत अता कयोन जे मां हाशिर जी सिफत आ क़यामत जे ॾींहुं उम्मत सब मूं वटि गॾु थींदियूं, मूं वटि जमा थी करे चवंदियूं अल्लाह के सिफारिश कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ऐं सजदे में किरी पवंदुसि, सजदे में उहा अल्लाह जी तारीफ़ कंदुसि जेका तारीफ़ उन खां अॻु मूं कॾहिं न कई हूंदी। अल्लाह सही सेखारींदो आहे तारीफ़ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां वधीक अल्लाह जो ज़िक्र करण वारा हुआ। पर अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्द सना दुरूद सलाम के बाद मुअज़्ज़ज़ सामीईन, असांजो मौजू तसव्वुफ़ के हवाले से जारी है। तो सूफिया जा गलत अकायद नज़रियात इन हवाले से गुफ्तगू हली रही है। गुज़िश्ता खुतबा जुम्मतुल मुबारक में उन जा नज़रिया बयान किया विया, जैमें हिकड़ी या गाल हुई तो हिनन जो यो नज़रियो आ तो जेको पीर होजे मुर्शिद होजे वो गलत करे तॾहिं भी सही है, उनके गलत चवणो ही कोन्हे। बी इहा गाल बयान कई वई तो हिनन जो चवण है तो जन्नत जी तलब में अमल न कयो। अमल होजे पर जन्नत जी तलब न होजे, दिल में ख्वाहिश जन्नत जी न होजे, अल्लाह जी रज़ा जे लाइ अमल कयो। इन बिनी ते असांजी गुफ्तगू थी चुकी। जन्नत के हवाले से यो बयान थी चुको तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खुद दुआ फरमाई है, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल जन्नत। पाण फरमायो अल्लाह साईं आउं सवाल तो क्या जन्नत जो, यानी मुखे जन्नत अता कर। दुनियावी लिहाज से ॾिठो वञे, दुनियावी इंसान जो ज़हन ऐं अक़ल ॾिठो वञे, को भी शख्स के लालच का बग़ैर को कम कोन थो करे। इंसान की फितरत में यह शइ मौजूद है। को कम कंदो तो उनके ज़हन में ख्याल होंदो तो इन में मुझे कुछ हासिल थे या को फ़ायदो थे तॾहिं इहो कम कया। इंसान के ज़हन ऐं फितरत में यह गाल मौजूद है। इन लाइ रब्बुल आलमीन भी इंसान के लाइ इनाम के तौर ते, मेज़बानी के तौर ते, मेहमानी के तौर ते जन्नत जो ज़िक्र फरमायो। बार बार कुरान में कई दफ़ा अल्लाह से फरमायो तजरी मिन तहतिहल अनहार, लहुम जन्नात तजरी मिन तहतिहल अनहार। नेक अमल करण वारा, ईमान आणण वारा, सुठा अमल करण वारा, अल्लाह के हुक्म के मुताबिक ज़िंदगी बसर करण वारा, उन्हनि जे लाइ बाग़ात आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं, जिन जे हेठां शाखूं वहनि थियूं। एक बेहतरीन अल्लाह रब्बुल आलमीन सूरत पेश फरमाई जन्नत जी। जन्नत में केड़ा बाग़ात होंदा, केड़ा इनाम होंदा। तो इंसान इन तलब के मुताबिक अमल करे, कुरान और सुन्नत के मुताबिक दुरुस्त है तो अमल कयां तो अल्लाह की जन्नत हासिल करण के लाइ ऐं अल्लाह की रज़ामंदी बई शइ। उन खां पोइ एक ख़तरनाक अक़ीदो सूफिया जो अॼु तव्हांजे साम्हूं रखंदासीं। वो अक़ीदो आहे वहदतुल वजूद। उन खां अॻाऊं गुज़िश्ता जुमे ते बयान करे चुको आहियां त हीअं खणी सम्झिजे त एक नओं मज़हब पैदा थियो।
एक नओं मज़हब पैदा थियो जंहिंजा नज़रिया भी मुख़्तलिफ़, जंहिंजूं सोचूं मुख़्तलिफ़, जंहिंजो फ़िक्र मुख़्तलिफ़, जंहिंजा दलाइल पंहिंजी मर्ज़ी जा, अक़ली दलाइल नक़ली दलाइल मां पंहिंजी मर्ज़ी मुराद वठणु, इहो नज़रियो तसव्वुफ़ तज़किया नफ़्स नालो ॾिनो वियो, तज़किया नफ़्स। पर हक़ीक़त में उन खां अलावा कई ग़लतियूं कई अक़ाइद में मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसंदो त सिलसिला आहिनि तसव्वुफ़ जा, ऐं चवंदा आहिनि त इहे ज़रूरी आहे। 4 क़िस्म जूं तारीफ़ूं कयूं: शरीयत, तरीक़त, हक़ीक़त, मारिफ़त। शरीयत, तरीक़त, हक़ीक़त, मारिफ़त, इहे सिलसिला आहिनि, इहे रस्ता आहिनि अल्लाह साईं ताईं पहुचण जा। हिननि पंहिंजे तरीक़े जा रस्ता ठाहिया, पंहिंजूं पहचान, पंहिंजूं सम्झ पेश करे माण्हुनि खे बि परेशान करे छॾियो त कहिड़े क़िस्म जो दीन आहे। अज़ीज़ साथियो, वहदतुल वजूद इहो अक़ीदो इंतिहाई ख़तरनाक अक़ीदो आहे। वहदतुल वजूद जे सही सिधी माना कजे त माना इहा आहे हिकिड़ो ई वजूद। वहदत चइबो आहे अकेले खे, हिकिड़े खे। वजूद मौजूद हुजण कंहिं शइ जो उनखे चइबो वजूद। त वहदतुल वजूद जी माना छा थी त हिकिड़ो ई वजूद आहे, काइनात सॼी काइनात हिकिड़ो ई वजूद आहे। नऊज़ बिल्लाह, इन करे ॾिसजे त कई माण्हू गुमराह थी विया इन अक़ीदे जे करे, ग़लति नज़रियात जे करे। जेकॾहिं इन अक़ीदे खे सही मञियो वञे त पोइ ईसाइनि खे बि को ग़लति करार नथो ॾेई सघे, को यहूदियुनि खे बि ग़लति करार नथो ॾेई सघे, को फ़िरऔन खे बि ग़लति करार नथो ॾेई सघे। छो जो इन अक़ीदे ते अमल करण वारा, मञण वारा, उन्हनि जा नज़रियात चेक कजनि त उहे ई नज़रियात आहिनि जेके यहूदी, ईसाई ऐं फ़िरऔन जा नज़रिया। हिकिड़ो वजूद न आहे। दुनिया में जेकी बि शइ आहे इहा अल्लाह जी मख़लूक़ आहे। अल्लाह इन्हनि सभिनी खां जुदा आहे, सभिनी खां आला आहे, बरतर आहे। रब्बुल आलमीन अर्श मुअल्ला ते मुस्तवी आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन कई मक़ाम ते फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन अर्श ते मुस्तवी आहे। बाक़ी दुनिया में जेतिरे क़दुरु दुनिया जी शयूं ॾिसण में अचनि पियूं, इंसान, मख़लूक़ात, जहान में जेके बि शयूं आहिनि, सभु अल्लाह जी तख़लीक़ आहे। रब्बुल आलमीन खे पैदा त कयो आहे, पर अल्लाह जो हिस्सो न आहिनि। वहदतुल वजूद वारनि जो अक़ीदो इहो आहे त नऊज़ बिल्लाह हिकिड़ो ई वजूद आहे, यानी सभु नऊज़ बिल्लाह इहे अल्लाह जा हिस्सा आहिनि, अल्लाह जा पार्ट्स आहिनि। अल्लाह जा पार्ट हिस्सा, इहो ई त अक़ीदो हो ईसाइनि जो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में बयान फरमायो, फरमाए लक़द कफ़रल लज़ीना, उन्हनि माण्हुनि कुफ़्र कयो अल्लाह जी ज़ात सां, जिन्हनि चयो त इन अल्लाह सालिसु सलासा, अल्लाह रब्बुल आलमीन टिनि मंझां हिकिड़ो आहे। टे कहिड़ा आहिनि? हिकिड़ो सैयदा मरियम अलैहिस्सलाम, सैयदना ईसा बिन मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम, इहे ॿ थी विया। टियों रब्बुल आलमीन जी ज़ात। रब्बुल आलमीन फरमाइनि कुफ़्र कयो, शिरक कयो अल्लाह जी ज़ात सां। जेॾी महिल चयो टई मिली करे ख़ुदा थो थिए, नऊज़ बिल्लाह, टई मिली करे ख़ुदा तो बणिजे, अल्लाह तो बणिजे, हूअ नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ात मुकम्मल न आहे। इहो कंहिंजो नज़रियो हो? इहो ईसाइनि जो नज़रियो हो, ग़लति नज़रियो, कुफ़रिया नज़रियो, कुफ़रिया अक़ीदो। यानी बिल्कुलु वाज़े हू छा था चवनि त अल्लाह रब्बुल आलमीन जा हिस्सा आहिनि। ऐं ॿिए मक़ाम ते अल्लाह से फरमायो त ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु करार ॾींदा था, नऊज़ बिल्लाह, अल्लाह जो पुटु ईसा अलैहिस्सलाम। ऐं वरी यहूदियुनि जे बारे में रब्बुल आलमीन छा फरमायो? उज़ैर इब्नुल्लाह। यहूदियुनि इहो कुफ़्र कयो, इहो शिरक कयो, जो इन्हनि चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, नऊज़ बिल्लाह। अल्लाह से ॿिन्ही जा कुफ़रिया अक़ीदा बयान कया, यहूदियुनि ऐं ईसाइनि जा। जेकॾहिं यहूदियुनि जे दौर जी ॻाल्हि कई वञे, सैयदना मूसा कलीमुल्लाह जे दौर जी ॻाल्हि कई वञे,
तो फ़िरऔन वटि अल्लाह रब्बुल आलमीन फ़िरऔन जी हिदायत जे लाइ, उन जी क़ौम जी हिदायत जे लाइ सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के मबूस फरमाए तो इन्हनि खे वञी दावत कर, इन्हनि खे वञी तबलीग कर, जेको चए थो अना रब्बुकुमुल आला। फ़िरऔन चए थो आऊं ई रब आहियां। तव्हांखे केतिरियूं आऊं दलीलूं ॾेखारियां, केतिरा आऊं तव्हांखे दलील ऐं सबूत ॾियां जो ईसाइनि वारा अक़ीदा, यहूदियुनि वारा अक़ीदा ऐं ख़ुदि फ़िरऔन वारो अक़ीदो अॼु जे सूफ़िया मुसलमाननि में मौजूदु आहे। ख़ुदि फ़िरऔन वारो अक़ीदो। मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की मकतब आहे देवबंद सां हुनजो ताल्लुक़ आहे। उनजी किताब आहे कुल्लियात इमदादिया। कुल्लियात इमदादिया में हू ज़िक्र तो करे, हू चए थो त अल्लाह साईं जो ज़िक्र कयो, रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो आहे, अल्लाह साईं जो वधि खां वधि ज़िक्र कयो क़ुरान में आहे, फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली वला तकफ़ुरून। अल्लाह साईं फरमाए मुंहिंजो ज़िक्र कयो। क़ुरान में हदीस में ज़िक्र जी वॾी फ़ज़ीलत मौजूदु आहे। इहा ॻाल्हि करण खां पोइ लिखे थो त एतिरो अल्लाह जो ज़िक्र कयो, एतिरो अल्लाह जो ज़िक्र कयो जो ख़ुदि मज़कूर बणिजी वञो, ख़ुदि मज़कूर बणिजी वञो। ऐं ब्रैकेट में लिखे थो नऊज़ बिल्लाह, यानी ख़ुदि ख़ुदा बणिजी वञो। ब्रैकेट में लिखे थो ख़ुदि ख़ुदा बणिजी वञो, यानी तव्हांजो ज़िक्र अल्लाह वांगुरु कयो वञे। जीअं नऊज़ बिल्लाह अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे, ईअं इंसान जो ज़िक्र कयो वञे। ये मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की हो तो देवबंदी फ़िक्र जो, पर सूफ़ी अक़ाइदा उन मौजूद हुआ। मकतब आहे बरेलवी आहे, मकतब आहे देवबंद, इन्हनि में सूफ़ी अक़ाइद रखण वारा बि इन्हनि जा आलिम हुआ, जिन बाक़ाइदा बरमला इज़हार कयो, पंहिंजे किताबनि में लिखियो। हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करणु किथे बि मौजूदु कोन्हे। किताब और सुन्नत जे दलाइल खे ॾिसिजे, किथे मौजूदु न आहे जो जेतिरो खणी करे ज़िक्र करे नऊज़ बिल्लाह उहो रब बणिजी वञे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में सारी उम्मत जा इंसान फरमाया अनल हाशिर युहशरुन्नास अला कदमैया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया हाशिर आया अल्लाह से मूंखे सिफ़त अता कयो आहिनि, जंहिंमें हाशिर जी सिफ़त आहे क़यामत जे ॾींहुं उम्मत सभु मूं वटि गॾु थींदियूं, मूं वटि जमा थी करे चवंदियूं अल्लाह खे सिफ़ारिश कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ऐं सजदे में किरी पवंदुसि, सजदे में उहा अल्लाह जी तारीफ़ कंदुसि जेका तारीफ़ उन खां अॻु मूं कॾहिं न कई हूंदी। अल्लाह सही सेखारींदो आहे तारीफ़। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां वधीक अल्लाह जो ज़िक्र करण वारा हुआ, पर कंहिं बि किताब सुन्नत जे दलील में मौजूदु न आहे जो नऊज़ बिल्लाह मुहम्मद करीम ख़ुदि ख़ुदा बणिजी विया। किथे मौजूदु न आहे। किताब सुन्नत जा दलाइल ॾिसो त ख़ुदि ख़ुदा बणिजी विया, किथे मौजूदु न आहे। ज़िक्र अल्लाह रब्बुल आलमीन जो करिणो आहे। यकीनन रब्बुल आलमीन जा बाना आहिनि, अल्लाह जा बंदा आहियूं, बाना आहियूं, अल्लाह जो ज़िक्र कंदासूं, अल्लाह से हुकुम ॾिनो आहे। पर इहो सम्झणु त हीउ अल्लाह जो पार्ट आहे, हीउ अल्लाह जो हिसो आहे। अल्लाह जो ज़िक्र कंदो नऊज़ बिल्लाह वक़्तु ईंदो हीउ ख़ुदि अल्लाह थी वेंदो। ख़तरनाक तरीन अक़ीदो आहे वहदतुल वजूद। दुनिया में जेके भी शयूं मौजूद आहिनि, जेके मखलूक़ात, इहो अल्लाह जो अक्स आहे, अल्लाह जो हिस्सो आहे, अल्लाह जो पार्ट आहे। नऊज़ बिल्लाह। अल्लाह से कुरान मजीद में मखलूक जो तज़किरो कयो। कई आयतुनि में रब्बुल आलमीन कुरान मजीद में मखलूक जो तज़किरो कयो। फरमाया अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। उन रब जी इबादत कयो। ए इंसानो, तमाम इंसानियत के रब्बुल आलमीन फरमायो त उन रब जी इबादत कयो जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे। तव्हां खां पहिरीं जेके माण्हू गुज़री विया उन्हनि खे बि उन ई रब पैदा कयो आहे। उन रब जी इबादत कयो। पैदा करण वारी उहा ज़ात आहे, उन जी इबादत कयो। पर इते अल्लाह रब्बुल आलमीन किथे बि इन जगह ते या कंहिं बि तख़लीक़ जे मौक़े ते तख़लीक़ जे ज़िक्र जे बारे में अल्लाह साईं इहो न फरमायो त इहे मुंहिंजा हिस्सा आहिनि, ऐं पैदा पियो कयां, इन्हनि जी उहा ई हैसियत आहे नऊज़ बिल्लाह जेका मुंहिंजी हैसियत आहे। त पोइ ख़ालिक़ ऐं मख़लूक़ में फ़र्क़ु कहिड़ो थियो? ख़ालिक़ ऐं मख़लूक़ में कहिड़ो फ़र्क़ु थियो? जे इंसान चए नऊज़ बिल्लाह, पलीत जानवर बि नऊज़ बिल्लाह अल्लाह जो अक्स आहे, अल्लाह जो हिस्सो आहे। तॾहिं हिकिड़े सूफ़ी जे बारे में अचे थो
तो जेडी महिल कुत्ते की भौंक ॿुधंदो तॾहिं बि चवंदो लब्बैक। कुत्ते की भौंक ॿुधंदो छा चवंदो लब्बैक। माना नऊज़ बिल्ला पलीत जानवर कुत्ते के भी अल्लाह जो मकाम मिले। लब्बैक माना मुझा रब हाज़िर आया। भौंकण के रब जो नऊज़ बिल्ला रब से ताल्लुक़ जोड़े छॾई। बदतरीन अड़े शख्स काफ़र आ, बदतरीन काफ़र। वक्त जो इमाम साले अल फौज़ान सऊदिया जो वॾो मुहद्दिस आहे, मुफ्ती आहे। कंहिं पुछियुसि त कुछ माण्हू इहो अक़ीदो रखनि था त जेका बि दुनिया में मखलूक आहे सब खुदा जो वजूद आहे, अल्लाह जो हिस्सो आहे, खुद खुदा जो वजूद आहे। शेख साले फौज़ान अॼु बि उनजे फ़तवा में मौजूद आहे, लिखियलु आहे इहा ॻाल्हि। शेख साले फौज़ान चए थो हम अकफर अहल दुनिया, दुनिया के सब खां बदतरीन काफ़रनि मां बदतरीन उहो आहे जेको चए त मखलूक ऐं अल्लाह में को फ़र्क़ु ई, मखलूक ऐं अल्लाह में फ़र्क़ु ई कोन्हे। नऊज़ बिल्ला अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आला ज़ात जे पैदा कयो, जंहिंजो को सानी कोन्हे, जंहिंजो को मददगार कोन्हे, जंहिंजी तारीफ़ सां पूरो क़ुरान भरियो पियो आहे, जंहिं रब्बुल आलमीन जो सिफ़ात क़ुरान में मौजूद आहिनि, उहा अज़ीम ज़ात ऐं हिकु नाचीज़ मखलूक जेके 24 कलाक हुन जी इबादत कंदा रहनि तॾहिं बि इबादत जो हक़ अदा न करे सघनि, उनखे रब जी ज़ात सां मिलाइण केॾो वॾो कुफ़्र ऐं केॾी वॾी ज़लालत आहे। तो ये बदतरीन अक़ीदो वहदतुल वजूद, त हर वजूद अल्लाह जो वजूद आहे, अल्लाह जो हिस्सो आहे। नऊज़ बिल्ला इहो बि सूफ़िया तसव्वुफ़ जे अक़ाइद मां हिकिड़ो नज़रियो आहे। जेकॾहिं असां गौर सां सूरत इख़लास के पढ़ूं, सूरत इख़लास से गौर कयूं ऐं उनखे पढ़ूं, तर्जुमे सां उनजी तफ़सीर पढ़ूं त बिल्कुलु असांखे ख़बर पइजी वेंदी त केतिरे क़दुरु ग़लति ऐं ख़तरनाक अक़ीदो आहे वहदतुल वजूद। रब्बुल आलमीन फरमाया कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा ऐलान फरमायो, तव्हां ॿुधाए छॾियो माण्हुनि खे हुवल्लाहु अहद, उहो अल्लाह अकेलो आहे, यकता आहे। अहद आहे, वाहिद बि कोन्हे, अहद आहे। वाहिद जी माना त ॿियो बि ईंदो, अहद जी माना यकता आहे, अकेलो आहे। अल्लाहु समद, अल्लाह बेनियाद आहे। लम यलिद, न हुन कंहिंखे ॼणियो आहे, वलम यूलद, न कंहिंखां ॼणियो वियो आहे, वलम यकुल लहू कुफुवन अहद, उन रब्बुल आलमीन जो सामी बराबरि साथी को बि न आहे, को भी अल्लाह जी ज़ात जे बराबर ना है। इन अक़ीदे के जेकरे पढ़ियो वने, इन सूरत के पढ़ियो वने, असमद जी माना सिर्फ एतरे लफ्ज़ के समझो वने त हकीकत बिल्कुल वाज़े थियो वने त वहदतुल वजूद जो जेको अक़ीदो आ, ज़लालत आ, गुमराही आ, इहो अक़ीदो मुसलमान जो थिए ही कोन थो सघे। असमद अल्लाह बेनियाद आ, यो आम तर्जुमो कयो वेंदो आहे। हकीकत में असमद जा कई तर्जुमा आहिनि, अरबी ज़बान में असमद जा कई तर्जुमा कया विया आहिनि, जंहिंमां हिकिड़ो इहो तर्जुमो आहे उहा ज़ात जंहिंमां ॿी का शइ निकिरे ई न, उहा ज़ात जंहिंमां ॿी का शइ निकिरे ई न। छो जो मखलूक आहे त मखलूक इंसान आहे त इंसान जे नुतफ़े मां ॿियो इंसान पैदा थो थिए, इंसान मां इंसान तो निकरे, बी मखलूक जेका भी ॾिसजे उन्हनि जी औलाद आहे, उन्हनि जी जेका बि थिए थो मुअन्नस मादा नर पैदा थियनि था उन्हनि मां, पर रब्बुल आलमीन असमद आहे, रब्बुल आलमीन जी ज़ात मां को बि नथो निकिरे। थर वारी साइड जो हिकिड़ो सूफ़ी आहे, उनजो चवणु इहो आहे, पंहिंजी किताब में लिखे थो, चए थो आउं उन वक़्त खां आहियां जंहिं उन वक़्त का आया जो आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ अञा कान थी हुई, आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ अञा कान थी हुई, पर चए थो नऊज़ बिल्ला आऊं अल्लाह खां बि अॻु आहियां। सूफ़ी आहे, चए थो नऊज़ बिल्ला अल्लाह खां बि अॻियां, ग़ालिबन उनजो नालो महमूद आहे, महमूद फ़क़ीर। चए थो अल्लाह खां बि अॻु आहियां, हालांकि क़ुरान ऐं हदीस जा रोशन दलाइल मौजूद आहिनि त अल्लाह रब्बुल आलमीन का अॻु केरु कोन हो ऐं आख़िरी बि अल्लाह आहे ऐं सभ खां अव्वल बि अल्लाह आहे। अल्लाह जी इब्तिदा कान्हे, अज़ल खां आहे,
का ख़बर ना है कि अंदाज़ो को लगाए सके न अल्लाह रब्बुल आलमीन यो बयान फरमायो। फरमाए हुवल अव्वल हुवल आखिर हुवल ज़ाहिर हुवल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह रब्बुल आलमीन अव्वला आखिरी बल्ला रब्बुल आलमीना, ज़ाहिरी बल्ला रब्बुल आलमीना, बातनी बल्ला रब्बुल आलमीना, व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। वो रब आखिरी के बि जाने तो, ज़ाहिर के बि जाने तो, बातिन के बि जाने तो, सब खां पहिरीं के बि जाने तो, उन खां अलावा कंहिंखे बि इल्मु कोन्हे। हुवल अव्वल वल आखिर, अल्लाह ही अव्वल आहे। ऐं वहदतुल वजूद जो अक़ीदो रखण वारा सूफ़िया तसव्वुफ़ ताल्लुक़ रखण वारा छा था चवनि त असां अल्लाह खां बि नऊज़ बिल्लाह अॻु आहियूं। ही जेके बि तव्हां ॾिसंदो सूफ़ी जिन जो मज़ारूं ठहियल आहिनि, दरगाहूं ठहियल आहिनि, सूफ़ी शाइर, उन्हनि सभिनी पंहिंजी शाइरी में वहदतुल वजूद जे अक़ीदे जो बरमला इज़हार कयो आहे। नऊज़ बिल्लाह बरमला। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा शेर ॾिसो, सचल सरमस जा शेर ॾिसो, अली हजवेरी जा शेर ॾिसो, इन्हनि सभिनी जेके दरगाहूं जिन ते आस्थाना ठहियल आहिनि उन्हनि जा शेर पढ़ंदो तव्हांखे ख़बर पवंदी इन्हनि शेरनि में बिल्कुलु वाज़े तौर ते वहदतुल वजूद जे अक़ीदे जो इज़हार कयो वियो। तॾहिं त इन्हनि पंहिंजे अशआर में अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ातुनि जो तज़किरो कयो आहे, अल्लाह जी ज़ात जो। नऊज़ बिल्लाह के रब्बुल आलमीन के पुनो चयो, के रब्बुल आलमीन के रिंद चयो, के रब्बुल आलमीन के बरोज चयो, के होत चयो, अल्लाह जी ज़ात के। अशआर में अल्लाह जी ज़ात के छो अहिड़ा लक़ब ॾिनो, इन करे त हू चवनि था त ही बि अल्लाह जो हिस्सो आहे। नऊज़ बिल्लाह वहदतुल वजूद जो अक़ीदो। पंहिंजे दोस्त खां एतिरा मानूस थिया, पंहिंजे इश्क में एतिरा मानूस थिया जो पंहिंजे माशूक़ जो नालो नऊज़ बिल्लाह अल्लाह खे ॾेई छॾियो। इहो वहदतुल वजूद आहे। नज़रिए में ख़बर भी पए, उन्हनि जे अशआर में ख़बर भी पए त ही अल्लाह रब्बुल आलमीन के छो ज़ातुनि जा लक़ब ॾिन, छो ज़ातूं बि अल्लाह रब्बुल आलमीन जूं ज़ाहिर कनि, छो के ज़ात सां बि जोड़ीनि। मतिलबु त नऊज़ बिल्लाह वजूद हिकिड़ो ई आहे। क़ुरान मजीद इन जी तरदीद कई आहे। फरमाए वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदउहु बिहा। अल्लाह रब्बुल आलमीन जा नाला आहिनि बेहतरीन नाला, ख़ूबसूरत तारीन नाला। उन्हनि नालनि सां अल्लाह के पुकारींदा कयो, के ज़ात सां न, के दोस्त यार जे नाले सां न। रब्बुल आलमीन जा ख़ूबसूरत तरीन सिफ़ात आहिनि, नाला आहिनि, अस्मा आहिनि। उन्हनि नालनि सां पुकारींदा कयो। जंहिं बि को रब खे नालो ॾिनो पंहिंजी मर्ज़ी जो नालो शिरक ऐं इल्हाद थींदो। पंहिंजी मर्ज़ी जो नालो नहीं, शिरक आहे, इल्हाद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेके नाला बयान फरमाया, जेके सिफ़तूं क़ुरान में बयान फरमाई, उहे ई सिफ़तूं रब्बुल आलमीन जूं चयूं वेंदियूं। पोइ पंहिंजी मर्ज़ी जो ठाहे करे नालो ॾींदो त उहो नालो क़ाबिल क़बूल कोन थींदो। ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन के ॾेई छॾियऊं। ज़ात जो मतिलबु छा आहे त रब्बुल आलमीन जो को ख़ानदान आहे, रब्बुल आलमीन जो को नसब आहे, रब्बुल आलमीन जा के रिश्तेदार आहिनि। नऊज़ बिल्लाह न रब्बुल आलमीन जो ख़ानदान आहे, न नसब आहे, न रिश्तेदार आहिनि, न रब्बुल आलमीन जो औलाद आहे, न अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंजो वालिद आहे। सूरत इख़लास में लिखियो पियो। ये तो कुफ्र आहे, सरी शिरक आहे के ज़ात सां अल्लाह रब्बुल आलमीन के पुकारे वञे, ज़ात जा नाला ॾिना वञनि, फ़िलाणी ज़ात, फ़िलाणी ज़ात। ताज़ीज़ साथियो, इंतिहाई ख़तरनाक अक़ीदो आहे वहदतुल वजूद। सोशल मीडिया ते अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि सूफ़िया, ऐं बिल्कुलु वाज़े तौर ते, छो जो हर को सोशल मीडिया हलाए तो मुझे इन ख़ुतबात जो मक़सदु इहो। सोशल मीडिया ते अॼु बिल्कुलु आम आहिनि वहदतुल वजूद जा अक़ीदा रखण वारा, ऐं जेके अक़ीदाऊं बयानु करे रहिया आहियूं। पोएं जुमे में 2 अक़ीदा बयानु कयमि, हिन जुमे में ही इंशाअल्लाह अॻियां जुमा असांजा ईंदा, उन में बि कुझु अक़ाइद बयानु कबा जेके सूफ़िया ऐं तसव्वुफ़ जा अक़ाइद आहिनि, ग़लति तरीन, ऐं अहिड़ा अक़ाइद जेके इंसान खे कुफ्र ताईं पहुचाइनि, शिरक ताईं पहुचाइनि, काफ़िर बणाए छॾींदा इंसान खे। अहिड़ा ख़तरनाक अक़ीदा बयानु करण जो मक़सदु इहो आहे त कई सोशल मीडिया ते साम्हूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। जेॾीमहिल तव्हांजे साम्हूं का ॻाल्हि अचे त बंद ऐं नाचीज़ जी ॻाल्हि बि तव्हांजे साम्हूं अची वञे त हीअ जेका ॻाल्हि करे रहियो आहे इहा सरी किताब और सुन्नत जे ख़िलाफ़ु ॻाल्हि आहे।
कई सूफ़िया सरगर्म आहिनि सोशल मीडिया ते, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधो त उन्हनि ते नज़र न धरियो, उनखे हटाए छॾियो ऐं अल्लाह जी पनाह घुरो त इहो ग़लति अक़ीदो आहे, नज़रियो ग़लति आहे। अल्लाह रब्बुल आलमीन साबित रखे दीन ते। अल्लाहुम्मा सब्बित, अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कंदा हुआ, अल्लाहुम्मा सब्बित क़ुलूबना अला ताअतिक, ए अल्लाह असांजे दिलनि खे पंहिंजी ताअत ते, फर्मा बरदारी ते साबित रख। ऐं ॿिया पाण करीम इहो फरमाईंदा हुआ त असांजी दिलनि खे, असांजी ज़ात खे दीन ते ऐं तुंहिंजी इताअत ते साबित कदम रख। रब सबित क़ल्बी अला दीनिक, पंहिंजे लाइ दुआ घुरंदा हुआ पाण करीम ऐं ॿियनि लाइ त क़ुलूबना, सभिनि जे दिलनि खे फर्मा बरदारी ते ऐं दीन हनीफ़ ते क़ाइमु रख। अल्लाह रब्बुल आलमीन अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावा अनिल हम्दुलिल्लाह।